अॻिते वधूं था आगाह कयो आहे त संझोरो शहर में FPR टीम खंड जे होलसेल डीलर जे दुकाननि ऐं गोदामनि ते छापो हयो। मुख़्तलिफ़ दुकाननि ऐं गोदामनि में पयल बिना टैग ऐं बारकोड लॻल 200 खंड जूं बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि। संझोरो शहर में FPR टीम छापा हया आहिनि होलसेलर डीलर जे दुकाननि ऐं गोदामनि ते। मुख़्तलिफ़ दुकाननि ऐं गोदामनि ते लॻल इन्हनि छापनि दौरान बिना टैग ऐं बिना बारकोड जे लॻल 200 खंड जूं बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि। संझोरो में FPR टीम कार्रवाई कई आहे। खंड जे होलसेल डीलर्स जे दुकाननि ऐं गोदामनि ते छापा हया विया। मुख़्तलिफ़ गोदामनि ऐं दुकाननि ते छापनि दौरान बिना टैग ऐं बारकोड जे 200 खंड जूं बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि। संझोरो शहर में FPR टीम कार्रवाई कई। खंड जे होलसेल डीलर्स जे दुकाननि ऐं गोदामनि ते छापे दौरान 200 खंड जूं बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि, जिन ते न त को टैग लॻल आहे न ई उन्हनि ते बारकोड दर्ज आहे।